बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दिस इज़ मी शेला अली सुमरो, यूअर कंप्यूटर टीचर। अॼु जो असांजो टॉपिक आहे सिस्टम यूनिट जो पार्ट मेमरी। ठीकु आहे, सिस्टम यूनिट में पहिरियां असां मदर बोर्ड पढ़ियोसीं, उन खां पोइ असां सिस्टम यूनिट पढ़ियोसीं, उन खां पोइ CPU पढ़ियोसीं, CPU जा पार्ट पढ़ियासीं। हाणे असां अचूं था कंहिंजे तरफ़, मेमरी जी तरफ़। त बेसिकली मेमरी छा हूंदी आहे, असां हिन खे अॼु डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, पहिरियां असां वठूं था रियल लाइफ एग्ज़ाम्पल। त ॾिसो, असां इंसान आहियूं, इंसान वटि दिमाग़ आहे, तंहिंजे करे असां वटि ॻाल्हियूं सेव रहनि थियूं, असांखे कम यादि रहनि था ऐं प्रॉपरली असां वर्कआउट करे सघूं था। ठीकु आहे, ईअं ई कंप्यूटर में बि छा हूंदी आहे, मेमरी हूंदी आहे, जंहिंजी वजह सां कंप्यूटर प्रॉपरली वर्कआउट करे सघंदो आहे। ठीकु आहे, ऐं इंस्ट्रक्शन खे सेव कंदो आहे। बेसिकली मेमरी जो कमु छा हूंदो आहे, मेमरी खे तव्हां एज़ अ दिमाग़ बि कंसीडर करे सघो था। दिमाग़ हूंदो त ॻाल्हियूं या कम में सेव रहंदा न। ठीकु आहे, त ॾिसूं था द डेफिनेशन में छा आहे लिखियल। कंप्यूटर मेमरी इज़ अ स्टोरेज प्लेस और अ डिवाइस दैट इज़ यूज़ टू स्टोर इंफॉर्मेशन। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त कंप्यूटर मेमरी छा आहे, कंप्यूटर मेमरी हिकिड़ी स्टोरेज प्लेस आहे, मतिलबु डेटा खे स्टोर करण जी हिकिड़ी जॻह हूंदी आहे कंप्यूटर जे अंदरि, या वरी खणी चओ त इहा हिकिड़ी डिवाइस आहे जेका यूज़ कई वेंदी आहे इंफॉर्मेशन खे स्टोर करण जे लाइ, मतिलबु सेव करण जे लाइ। अगरि असां कंप्यूटर में इंफॉर्मेशन स्टोर करण जी प्लेस न हुजे, मेमरी न हुजे, त असांजे जेके बि कम आहिनि, डॉक्यूमेंट्स आहिनि, असांजी ह्यूज अमाउंट ऑफ इंफॉर्मेशन आहे, त इहा छा थी वेंदी, वेस्ट थी वेंदी ऐं कंप्यूटर उन लाइक़ु न रहंदो, ऐं कंप्यूटर सम्झो असांजे लाइ इफेक्टिव न रहंदो। मोस्टली असां कंप्यूटर छो यूज़ कंदा आहियूं, छाजे करे असां हिकु टाइम में हिकिड़ो कमु कंदा आहियूं, पोइ वरी ॿिए कम करण जे लाइ उन कम खे असां अगेन राइट न कंदा आहियूं। सेम कम खे असां थोरी घणी एडिटिंग करे असां उन्हनि खे वरी इस्तेमालु करे सघूं था, रीयूज़ करे सघूं था, छाजे करे कंप्यूटर जेको आहे असांजी इंफॉर्मेशन खे रिट्राइव बि कंदो आहे। ठीकु आहे, त कंप्यूटर मेमरी कैन बी प्लेस्ड इनटू वन ऑफ द टू कैटेगरीज़। जेका कंप्यूटर मेमरी आहे, इन्हनि खे ॿिनि कैटेगरीज़ में डिवाइड कयो वियो आहे। उहे कैटेगरीज़ कहिड़ियूं आहिनि, तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे। हिकिड़ी आहे प्राइमरी मेमरी, ॿी आहे सेकेंडरी मेमरी। प्राइमरी मेमरी उहे मेमरीज़ हूंदियूं आहिनि जंहिंखे असां रैम ऐं रोम सॾियूं था। ठीकु आहे, ही उहे मेमरीज़ हूंदा आहिनि जेके CPU मतिलबु के मदर बोर्ड में कंज़िस्ट हूंदियूं आहिनि, मदर बोर्ड ते कंज़िस्ट हूंदियूं आहिनि एंड प्रोसेसर जे बिल्कुलु वेझो हूंदियूं आहिनि। ऐं सेकेंडरी मेमरी इहे अदर डिवाइसिस आहिनि, इन्हनि खे असां बाद में डिस्कस कंदासीं। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उन तरफ़ ईंदासीं, त उहो आहे प्राइमरी मेमरी। प्राइमरी मेमरी आल्सो कॉल्ड मेन मेमरी। प्राइमरी मेमरी खे असां मेन मेमरी बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, अच्छा, उन खां पोइ आहे द मेमरी यूनिट दैट कम्युनिकेट डायरेक्टली विद द CPU। कंप्यूटर में या सिस्टम यूनिट में जेको मेमरी हिकिड़ो यूनिट आहे, मेमरी जेका प्लेस आहे या जॻह आहे, इहा छा कंदी आहे, डायरेक्टली कम्युनिकेट कंदी आहे विद CPU। कंहिंसां कम्युनिकेट कंदी आहे, डायरेक्टली CPU सां कनेक्शन जो हूंदो आहे, कम्युनिकेशन डायरेक्टली CPU सां हूंदो आहे। ॾिसो, जेका डेटा यूज़र इनपुट तौर ते कंप्यूटर खे ॾिए थो, त उहा वञी करे मेमरीअ में स्टोर थींदी आहे। जॾहिं मेमरीअ मां स्टोर थींदी आहे, त प्रोसेसर छा कंदो आहे, उतां डेटा खे फेच कंदो आहे, उतां डेटा खे फेच करे पोइ डेटा खे प्रोसेस कंदो आहे। त ॾिसो, त हाणे तव्हांखे सम्झ अची वई हूंदी हीअ ॻाल्हि, त जेको मेमरी यूनिट आहे उहो डायरेक्टली कंहिंसां कम्युनिकेट कंदो आहे, CPU सां कम्युनिकेट कंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ छा आहे, मेमरी यूनिट जो फंक्शन छा आहे, इट होल्ड द इंस्ट्रक्शन खे होल्ड कंदी आहे। ठीकु आहे, जंहिंखे असां प्राइमरी मेमरी बि चऊं था। ऐं जेका प्राइमरी मेमरी हूंदी आहे, उनजी जेका स्पीड आहे उहा छा आहे, हाई आहे। इन जी कॉस्ट बि वधीक आहे, महांगी बि आहे, ऐं इन जी साइज़ बि जेका आहे लार्जर आहे। ओके, ठीकु आहे, त छा पढ़ियोसीं असां, मेमरी पढ़ीसीं। मेमरी छा हूंदी आहे, मेमरी स्टोरेज प्लेस आहे या वरी डिवाइस आहे जेका यूज़ कई वेंदी आहे इंफॉर्मेशन खे स्टोर करण जे लाइ। ॿ टाइप्स हूंदा आहिनि मेमरी जा, हिकिड़ा आहिनि प्राइमरी ऐं ॿिया आहिनि सेकेंडरी। प्राइमरी मेमरी छा हूंदी आहे, जंहिंखे असां मेन मेमरी बि चवंदा आहियूं। ऐं हीअ जेका मेमरी यूनिट आहे उहो डायरेक्टली कम्युनिकेट कंदो आहे कंहिंसां, सिस्टम यूनिट सां, मतिलबु CPU सां। ठीकु आहे, ऐं ॿियो हुनजो कमु चाहे हे इंस्ट्रक्शन खे पाण वटि होल्ड कंदो आहे, उनखे रखंदो आहे। जीअं ई प्रोसेसर हिकु डेटा खे या हिकिड़ी इंस्ट्रक्शन खे एग्ज़ीक्यूट करे फ्री थी वेंदो, त तीअं ई वरी मेमरी यूनिट मां कंट्रोल यूनिट जेको आहे ॿी डेटा वठी करे CPU खे ॾींदो आहे प्रोसेस करण जे लाइ। ठीकु आहे, अॻिते हलूं था।
ऐं ॾिसो प्राइमरी मेमरी खे बि फर्दर 2 कैटेगरीज़ में डिवाइड कयो वियो आहे, कंहिंमें रैम में ऐं रोम में। रैम छा हूंदी आहे, रैम स्टैंड फॉर रैंडम एक्सेस मेमरी, ऐं रोम छा हूंदी आहे, रीड ओनली मेमरी। बेसिकली हे प्राइमरी मेमरी जूं ॿई टाइप्स आहिनि, ठीकु आहे। वरी फर्दर इन्हनि खे बि डिवाइड कयो वियो आहे। रैम खे कंहिंमें डिवाइड कयो वियो आहे, डी रैम में ऐं एस रैम में, ऐं रोम खे कंहिंमें डिवाइड कयो वियो आहे, प्रोम, ई पी रोम ऐं ई प्रोम। इहे टाइप्स आहिनि रोम जूं ऐं ही टाइप्स आहिनि रैम जूं। बट हाणे असां पहिरियां कंहिंखे पढ़ंदासीं, असां रैम खे पढ़ंदासीं ऐं रैम जी टाइप्स खे पढ़ंदासीं। त हलूं था अॻिते। रैम छा हूंदी आहे, रैम स्टैंड फॉर रैंडम एक्सेस मेमरी। ऐं ही क्वेश्चन जेको आहे मोस्टली उन्हनि में पेपर में टेस्ट में रिवाइज़ थींदो रहंदो आहे। इन जी जेका एब्रीवेशन आहे इनखे यादि करे वठिजो। ऐं इहो बि यादि कजो त जेका रैम आहे न, इहा प्राइमरी स्टोरेज डिवाइस आहे, ठीकु आहे। कॾहिं कॾहिं तव्हांखे मुंझाइण जे लाइ इहो बि सवाल ॾेई वेंदा आहिनि त जेका रैम आहे उहा प्राइमरी मेमरी आहे या सेकेंडरी मेमरी आहे, ठीकु आहे। हाणे फर्दर अचूं था, रैम खे पढ़ूं था त रैम खे फर्दर छा चयो वेंदो आहे, रैम इज़ अ वॉलेटाइल फॉर्म ऑफ इंफॉर्मेशन स्टोरेज। जेका रैम हूंदी आहे नी, इहा वॉलेटाइल आहे, मीन्स परमानेंट नाहे, टेम्पररी स्टोरेज डिवाइस आहे। कीअं टेम्पररी स्टोरेज डिवाइस आहे, मां तव्हांखे हाणे एग्ज़ाम्पल ॾियां इन जो। त ॾिसो छा हूंदो आहे, जेका रैम आहे न, जेसि ताईं असां वटि इलेक्ट्रिसिटी पावर हूंदो तेसि ताईं रैम पाण वटि इंफॉर्मेशन खे स्टोर कंदी आहे। जीअं ई इलेक्ट्रिकल पावर जेको आहे पंहिंजो लूज़ थी वेंदो आहे त डेटा पंहिंजी उहा लूज़ थी वेंदी आहे। ॾिसो इन जो एग्ज़ाम्पल वठो, सडनली छा थींदो आहे, फॉर सपोज़ तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड ते कोई कमु करे रहिया आहियो या के डॉक्यूमेंट्स ठाहे रहिया आहियो, ठीकु आहे। त छा थींदो, अगरि तव्हां उहे डॉक्यूमेंट टाइम टू टाइम सेव कंदा ईंदव न कंट्रोल एस सां, त उहे सेव रहंदा। अगरि तव्हांजे कम जे दौरान ई लाइट हली वेंदी त जेतिरो बि तव्हां कमु कयो हूंदो न, उहो लॉस थी वेंदो, ठीकु आहे। अच्छा, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त रैम इन्हनि मेमरीज़ जी असांखे नीड छो पई, जॾहिं त असां वटि हिकिड़ी हार्ड डिस्क हूंदी आहे, ठीकु आहे। हिननि जी असां वटि खे नीड छो पई आहे, मां तव्हांखे हिकिड़ो रियल लाइफ एग्ज़ाम्पल ॾींदी हलां। त ॾिसो छा हूंदो आहे, जेके रैम आहिनि न, तव्हां वटि हिकिड़ो फॉर सपोज़ रूम आहे, ठीकु आहे। रियल लाइफ तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थी जीअं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। तव्हां वटि हिकिड़ो रूम आहे जंहिंमें तव्हां खोड़ सारा बुक्स रखिया आहिनि, ठीकु आहे। ईअं सम्झो तव्हांजी हिकिड़ी लाइब्रेरी टाइप हिकिड़ो रूम ठहियलु आहे जंहिंमें तव्हां बुक्स रखिया आहिनि, ऐं वरी जेको तव्हांजी मतिलबु रहण जी जॻह आहे उहा वरी ॿिए रूम में आहे, ठीकु आहे। फॉर सपोज़ तव्हांखे कंहिं बुक जी नीड थी पवे खणण जे लाइ, तव्हांखे रीड करिणो आहे, त तव्हां छा कंदव, उन्हनि रूम में वञी करे तव्हां बुक सर्च करे खणी ईंदव, पढ़ंदव, वरी वञी करे उनखे वापसि रखी ईंदव। वरी ईअं चऊं त तव्हांखे घंटे खां पोइ या 2 घंटे खां पोइ तव्हांखे इंग्लिश जे बुक जी ज़रूरत थी पवे, वरी तव्हां ओॾे वेंदव, वरी उतां वञी करे सर्च करे तव्हां इंग्लिश जो बुक खणी ईंदव। इन सां छा थो थिए, तव्हांजो थोरो टाइम कंज़्यूम थो थिए ऐं बार बार तव्हांखे उते वञिणो थो पवे। हाणे हिन जो शॉर्टकट असां छा इस्तेमालु कंदासीं, त हिकिड़ी का अहिड़ी पाण शेल्फ वठी रखंदासीं जेका पाण पंहिंजे कमरे में रखंदासीं, ऐं उते पाण जेके ज़रूरत जा बुक्स हूंदा उहे रखंदासीं। इन सां छा थी वेंदो, त बार बार असांखे उथी करे वञिणो न पवंदो ॿिए रूम में बुक्स खे ॻोल्हण जे लाइ ऐं खणी अचण जे लाइ। ऐं ॿियो इहो थींदो त असांजे साम्हूं उहा जेके असांजी ज़रूरी शयूं हूंदियूं, ज़रूरी बुक्स हूंदा, असांजे साम्हूं पिया हूंदा, असां उतां खणी उते उनखे रीड करे असां उनखे वापसि रखी था सघूं। त ईअं ई हूंदो आहे, जेका हार्ड डिस्क हूंदी आहे न, उन में ह्यूज अमाउंट ऑफ इंफॉर्मेशन स्टोर हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं रैम में छा हूंदी आहे, रैम में सिलेक्टेड डेटा हूंदी आहे जेका थोरी घणी CPU जे वेझो हूंदी आहे। उतां CPU खे रैम मां डेटा खे एक्सेस करण में ईज़ीनेस पैदा थींदी आहे। तंहिंजे करे हीअ जेके रैम ऐं रोम डिवाइसिस आहिनि बोल्ट कयूं वियूं आहिनि, ऐं इहे थोरियूं घणियूं इफेक्टिव आहिनि ऐं स्पीडी तौर ते कमु कंदियूं आहिनि, ठीकु आहे। अचूं था, ॾिसूं था हिन में छा लिखियलु आहे मज़ीद। इट आल्सो कॉल्ड डायरेक्ट एक्सेस मेमरी। ॾिसो इहे हिनखे छा चयो वेंदो आहे, डायरेक्ट एक्सेस मेमरी बि चयो वञे थो। त CPU छा कंदो आहे, डायरेक्ट इन खे एक्सेस कंदो आहे, ठीकु आहे। इन मेमरी खे एक्सेस कंदो आहे, इन मेमरी मां ई डेटा खे गेट कंदो आहे। उन खां पोइ छा आहे, रैंडम एक्सेस मीन्स दैट ईच इंडिविजुअल बाइट इन द एंटायर मेमरी कैन बी एक्सेस डायरेक्टली। मतिलबु त हर हिकु बाइट इंडिविजुअली छा थींदो आहे, एक्सेस थींदो आहे डायरेक्टली। उन खां बाद में आहे रैम। रैम इज़ यूज़ टू स्टोर डेटा एंड इंस्ट्रक्शन टेम्पररी। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त इहे टेम्पररी स्टोरेज डिवाइस आहे, परमानेंट स्टोरेज डिवाइस नाहे। डेटा हिन मां कॾहिं बि कहिड़े बि टाइम लॉस थी सघे थी।
ओके। ऐं अॻिते पढ़ूं था छा आहे, वॉलेटाइल मेमोरी मीन्स दैट इट्स कंटेंट और लॉस्ट व्हेन द पावर इज़ टर्न ऑफ। जीअं मां तव्हांखे ॿुधायो एग्ज़ाम्पल ॾिनो तव्हांखे, त असां फॉर सपोज़ कोई कमु करे रहिया आहियूं PC ते, जीअं ई सडनली लाइट ऑफ थी वेंदी, जेतिरो बि असां कमु कयो हूंदोसीं, जेतिरे बि डेटा हूंदी, जेके बि कंटेंट्स हूंदा, उहे छा थी वेंदा आहिनि, लॉस थी वेंदा आहिनि। उन खां पोइ अचूं था, रैम इज़ रीड राइट मेमोरी। इहा छा आहे, रीड ऐं राइट मेमोरी आहे। CPU कैन रीड डेटा फ्रॉम रैम। CPU छा कंदो आहे, डेटा खे रीड कंदो आहे, किथां, रैम मां। ऐं राइट जो मतिलबु हूंदो आहे डेटा खे स्टोर करणु, एंड राइट डेटा टू रैम खे स्टोर बि कंदो आहे ऐं उनखे रीड बि कंदो आहे उतां। ठीकु आहे, अॻिते हलूं था हाणे। जीअं त मां तव्हांखे हिननि जूं टाइप्स ॿुधायूं, टाइप्स कहिड़ियूं हुयूं, हिकिड़ी हुई डायनामिक डी रैम ऐं ॿी हुई स्टैटिक रैम। ॾिसूं था हिन जो डी रैम जो फुल फॉर्म छा आहे। बेसिकली मां तव्हांखे इन जे करे हिन जूं टाइप्स पढ़ाए थी छॾियां, त टॉपिक अची वियो आहे त हिन खे इते ई कवर करे छॾियूं, वरी न त अॻिते हली तव्हांखे वेट करिणो पवे हा त हिननि जी टाइप्स खे पढ़ण जे लाइ। ठीकु आहे, असां हाणे कहिड़ो टॉपिक पढ़ी रहिया आहियूं, असां हार्डवेयर पढ़ी रहिया आहियूं। हार्डवेयर में असां सिस्टम यूनिट खे डिस्कस करे रहिया आहियूं। सिस्टम यूनिट जे अंदरि जा जेके कंपोनेंट्स आहिनि उन्हनि खे पढ़ी रहिया आहियूं। ठीकु आहे, जंहिंमें रैम ऐं रोम इन जा पार्ट्स आहिनि। हाणे ॾिसूं था छा आहे, डी रैम स्टैंड फॉर डायनामिक रैंडम एक्सेस मेमोरी। ठीकु आहे, डायनामिक जो मतिलबु हूंदो आहे नॉट चेंजेबल। ठीकु आहे, डायनामिक मतिलबु चेंजेबल, कॾहिं बि कहिड़े बि टाइम इहा चेंज थी सघे थी। अच्छा, अॻिते ॾिसूं था छा आहे, इट इज़ टाइप ऑफ मेमोरी दैट इज़ यूज़ड इन मोस्ट कंप्यूटर। ठीकु आहे, डी रैम रिक्वायर्ड एन इलेक्ट्रिक करंट टू मेंटेन इट्स इलेक्ट्रिकल स्टेट। हिन खे छा हूंदो आहे, इन खे इलेक्ट्रिक करंट रिक्वायर्ड हूंदो आहे। छो रिक्वायर्ड हूंदो आहे, पंहिंजे उनखे इलेक्ट्रिकल स्टेट खे बरक़रार रखण जे लाइ इलेक्ट्रिक करंट जी हिन खे नीड हूंदी आहे। छो नीड हूंदी आहे, बिकॉज हिन में कैपेसिटर लॻल हूंदा आहिनि, ऐं कैपेसिटर छा हूंदा आहिनि, इलेक्ट्रिसिटी कंज्यूम कंदा आहिनि, ऐं इलेक्ट्रिसिटी जी ही इन्हनि खे नीड हूंदी आहे। ठीकु आहे, द इलेक्ट्रिक चार्ज ऑफ डी रैम डिक्रीज़ विद द टाइम दैट मे रिज़ल्ट लॉस ऑफ डेटा। जीअं अगरि टाइम सां ॾिठो वञे त लाइट ऑफ थी वञे, इन जी जेका इलेक्ट्रिकल चार्ज आहे उहा डिक्रीज़ थी थिए, घटि थी थिए, त रिज़ल्ट ते इफेक्ट पवंदो आहे। इट मीन्स जेका असांजी डेटा हूंदी आहे न, उन ते इफेक्ट पवंदो आहे, डेटा असांजी लॉस थी वेंदी आहे। ठीकु आहे, DRAM is recharged or refreshed again and again to maintain its data। DRAM खे छा हूंदी आहे, नीड हूंदी आहे इन खे रिचार्ज करण जी, रिफ्रेश करण जी, अगेन एंड अगेन, जीअं इन में जेका डेटा पई आहे उहा मेंटेन रहे। ठीकु आहे, हिन में छा अटैच हूंदा आहिनि, इहा छा ते कंज़िस्ट कंदी आहे, DRAM इहा कंज़िस्ट कंदी आहे कैपेसिटर ते। ऐं कैपेसिटर छा कंदो आहे, काफ़ी टाइम ताईं चार्ज खे होल्ड न करे सघंदो आहे, तंहिंजे करे हिन खे इलेक्ट्रिक करंट जी नीड हूंदी आहे। ठीकु आहे, ऐं जेका इहा डी रैम आहे न, एज़ कंपेयर टू एस रैम। ठीकु आहे, एस रैम जी हीअ छा हूंदी आहे, थोरी स्लो हूंदी आहे, स्लो वर्कआउट कंदी आहे। अच्छा, हिते मां ए लिखणु विसरी वई आहियां, एस रैम। हाणे एस रैम खे असां पढ़ूं था त एस रैम छा आहे। ठीकु आहे, एस रैम छा हूंदी आहे, एस रैम जो एब्रीवेशन आहे स्टैटिक रैंडम एक्सेस मेमोरी। स्टैटिक जो मतिलबु हूंदो आहे बिल्कुलु परमानेंट, नॉट चेंजेबल, हिन में असां काई बि चेंजिंग नथा करे सघूं। ठीकु आहे, फुल फॉर्म छा आहे, रैंडम एक्सेस मेमोरी, स्टैटिक रैंडम एक्सेस मेमोरी। ठीकु आहे, हाणे हिन में तव्हांखे जेको आहे न एस सिर्फ़ु यादि करिणो पवंदो, रैम तव्हां ऑलरेडी यादि करे आया हो त रैम जो फुल फॉर्म छा आहे। द मेमोरी सेल आर मेड फ्रॉम डिजिटल गेट्स। ठीकु आहे, जेके ही मेमोरी सेल आहे न, इहो छाजो ठहियलु आहे, डिजिटल गेट्स जो ठहियलु आहे। फ़िलहालु तव्हांजो डिजिटल गेट्स में कोई कमु न आहे, इन जे करे मां हिनखे हिते जेको आहे सो एक्सप्लेन नथी कयां। ठीकु आहे, इट इज़ कंज़िस्ट ऑन ट्रांजिस्टर। हीअ छा ते कंज़िस्ट कंदी आहे, ट्रांजिस्टर ते कंज़िस्ट कंदी आहे, ऐं हूअ छा ते बि करे, डी रैम कैपेसिटर ते। ठीकु आहे, जेके ट्रांजिस्टर आहिनि उहे कंहिंसां अटैच हूंदा आहिनि, सॉरी, जेका इहा स्टैटिक रैम आहे न, इहा अटैच कंहिंसां हूंदी आहे, प्रोसेसर सां अटैच हूंदी आहे। इट मीन्स के इहा हुन खां बि डायनामिक रैम खां बि वधीक वेझो हूंदी आहे प्रोसेसर जे। ठीकु आहे, CPU डज़ नॉट नीड टू वेट
एक्सेस डेटा फ्रॉम एस रैम ड्यूरिंग द प्रोसेसिंग। जेको CPU आहे उनखे नीड न हूंदी आहे इंतज़ारु करण जी, ठीकु आहे। डायरेक्ट ड्यूरिंग प्रोसेसिंग जे बि एस रैम मां डेटा खे एक्सेस कंदो आहे। उनखां पोइ छा आहे, दैट इज़ वाई इट इज़ फास्टर दैन डी रैम। इन जे करे ई जेका स्टैटिक रैम आहे उहा डी रैम खां फास्टर आहे। छाजे करे, हीअ इन जे CPU जे मज़ीद वेझो हूंदी आहे ऐं हे ड्यूरिंग प्रोसेसिंग बि डेटा खे एक्सेस करे सघे थो, इनखे नीड न हूंदी आहे वेट करण जी। ओके, इट यूटिलाइज़ लेस पावर दैन डी रैम। अच्छा, जेका स्टैटिक रैम आहे न उहा डी रैम खां डायनामिक रैम खां जेको पावर यूज़ कंदी आहे, इलेक्ट्रिसिटी यूज़ कंदी आहे, उहो घटि कंदी आहे। उनखां बाद में आहे एस रैम इज़ मोर एक्सपेंसिव। जेका असांजी स्टैटिक रैम आहे इहा बि मोस्ट छा आहे, एक्सपेंसिव आहे। अच्छा, हिते मां रिव्यू लिखियो आहे। रिव्यू इन जे करे लिखियो आहे त जीअं तव्हांखे थोरो ज़हन में अचे त असांजो टॉपिक बेसिकली आहे छा। खोड़ सारियूं असां सिस्टम यूनिट में टॉपिक पढ़ी छॾिया आहिनि, ठीकु आहे। थोरो रिवाइज़ कयूं था। असां पहिरियां छा पढ़ियोसीं, हार्डवेयर पढ़ियोसीं। हार्डवेयर छा हूंदो आहे, फिज़िकल पार्ट ऑफ कंप्यूटर। उन में असां छा पढ़ियोसीं, मदरबोर्ड। मदरबोर्ड छा आहे, मदरबोर्ड हिकिड़ो मेन सर्किट बोर्ड हूंदो आहे जंहिंमें सॼा इन जा पार्ट्स, कंप्यूटर जा पार्ट कनेक्टेड हूंदा आहिनि इन सां। उनखां पोइ छा पढ़ियोसीं, सिस्टम यूनिट। सिस्टम यूनिट मेन पार्ट आहे कंप्यूटर जो, जंहिंमें छा हूंदा आहिनि, CPU उन में असां पढ़ियोसीं, ठीकु आहे। CPU छा हूंदा, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट। CPU जा पार्ट्स कहिड़ा हूंदा आहिनि, अर्थमेटिक लॉजिक यूनिट, मेमोरी यूनिट, कंट्रोल यूनिट, कैश, क्लॉक पढ़ियोसीं। उनखां पोइ असां छा पढ़ियोसीं, रैम पढ़ियोसीं। रैम जा टाइप्स पढ़ियासीं, ठीकु आहे। हाणे नेक्स्ट असां छा पढ़ंदासीं, रोम पढ़ंदासीं ऐं इन्हनि जा टाइप्स रोम जा, ठीकु आहे। रैम छा आहे, रैम स्टैंड फॉर रैंडम एक्सेस मेमोरी। ऐं टाइप्स ऑफ रैम कहिड़ा हुया, डायनामिक रैम एंड स्टैटिक रैम। ऐं स्टैटिक रैम ऐं डायनामिक रैम या खणी रैम जेका रैम आहे इहा कहिड़ियूं डिवाइसिस आहिनि, कहिड़ियूं स्टोरेज डिवाइस आहिनि, प्राइमरी स्टोरेज डिवाइसिस आहिनि, ठीकु आहे। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलूं था नेक्स्ट लेक्चर में। नेक्स्ट लेक्चर में असां छा पढ़ंदासीं, रोम ऐं इन्हनि जूं टाइप्स।